जेको न कुर्बानी तो करे, कुर्बानी जे जानवर जे बदन ते जेतरा वार हन, वार वार जे बदले में उनके नेकी जो अजर ऐं सवाब दो मिले। हबीबन करीमन फरमायो पंहिंजी न्याणी सैयदा तय्यबा ताहिरा ज़किया रादिया मरदिया बीबी फातिमतु ज़हरा सलामुल्लाहि अलैहा व अला बालिहा व अला अबीहा साइण के मदीने वाले साईं फरमायो त फातिमा जे कुर्बानी जो जानवर ज़िबा थे ओडी मल तू पाण बीहंदी कर, छो त जेडी मल कुर्बानी जे जानवर के सीर थी अचे उन जे रत जो पहिरियों कतरो ज़मीन ते पहुचंदो आ, फुड़े पहुचण का अग में कुर्बानी करण वाले जे सारी जिंदगी जे गुनाहन के रब बख्शे चली। हाँ बोला तौफीक जेव त कुर्बानी कजो, जेके माली तौफीक हुजे कुर्बानी कजो, जे अञा वधीक तौफीक थव त मदीने वाले साईं जे तरफा भी कुर्बानी कजो। ए मालदारो मुझो सोनो हबीब सारी ज़ाहिरी हयात तय्यबा जे अंदर हमेशा ब कुर्बानियों कंदा हुया। हिकड़ी फरमाइंदा हाज़ा मिन मुहम्मदिन व आले मुहम्मद, हिय कुर्बानी मां पंहिंजे तरफा पंहिंजे अहल बैतन जे तरफों तो कया। ऐं बियो जानवर कोंदा हा फरमाइंदा हाज़ा मिन उम्मति मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पूरे पंहिंजी उम्मत जे तरफा हर साल कुर्बानी कंदा हुया। वरी जने विसाल फरमान पिया त हजरत मौला अली शेरे खुदा के फरमायो त अली जने तू पंहिंजे ला कुर्बानी करी त मुंहिंजे ला भी कुर्बानी कंदो रहिजा। हाँ हजरत मौला अली करमल्लाहु वजहुल करीम जैसी तई ज़ाहिरी हयात में जिंदा हुया तेसी तई ब कुर्बानियों कंदा, हिकड़ी पंहिंजे तरफा भी मदीने वाले साईं जे तरफा। जेकॾहिं रब वधीक माली तौफीक ॾेव त हुजूर जे तरफा बि कुर्बानी कजो, अबे जे तरफा, अमड़ जे तरफा, मुर्शिद जे तरफा, उस्ताद जे तरफा करे सघो।